पोस्टूं ठहनि पियूं ऐं नौजवान वीचारा काफ़ी सालनि खां कोई अहिड़ी ॻाल्हि कोन्हे को मेरिट जी 1 ऐं 4 जो छा मेरिट आहे भाउ आहे को मेरिट 1 ऐं 4 जो तूं एज़ अ सहाफ़ी मूंखे तूं जवाबु ॾे त 1 ऐं 4 कहिड़ो मेरिट कनि सम्झायो तव्हां जेको तव्हां क्राइटेरिया ठाहे ॾियो उन ते कनि आर्डर थियनि कोन न अर्ज़ु ॿुधायां मुंहिंजो अर्ज़ु कयां ठटे जा बि कोन थिया आहिनि ठटो सिजाल बदिला रहिया न खोड़ ज़िला रहिया पिया ठटे साफ़ ई नथी मुसलसल एफआईआर थियनि पियूं जेलनि में ॿुधो पियो वञे कहिड़े सहाफ़ी जेल में वियो आहे हाणे पीरल मला जो मसइलो थियो अब्दुल्ला चांडी जो मसइलो थियो ताज़ा काफ़ी मसइला थिया आहिनि न छा में जेल में विया आहिनि छा जी एफ.आई.आर कटियूं अथनि मूंखे त ख़बर कोन्हे को तव्हां ॿुधायो पिया सिजावल सिटी में पाकिस्तान पीपुल्स पार्टी रोड ॾिनो आहे ड्रेन ॾिनी आहे जाती में खोड़ सारा रोड ॾिना आहिनि मोहम्मद अली ख़ान ऐं हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा उहे कमु कनि पिया ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो इहो विजन आहे असांजी लीडरशिप जो कमु कयो ऐं डेवलपमेंट थींदी हिन दफ़ो डेवलपमेंट न थी आहे हिन साल ADP स्कीम में सिंध गवर्नमेंट खे ही हालात वाक़ियात जे करे पैसा घटि मिलिया आहिनि इंशाल्लाह वरी डेवलपमेंट कराईंदासीं पर जेसि ताईं यूनिवर्सिटी जो सवाल हल ताक़े में हर ज़िले में यूनिवर्सिटी इदारो कोन ठही सघे इंशाल्लाह ताला क्रेडिट कार्ड ठाराईंदासीं ऐं अवाम जे मुतालबे ते तव्हांजे मुतालबे ते सिंध गवर्नमेंट खे अर्ज़ु कंदासीं क्रेडिट कार्ड ठाराए कूड़ो ऐलान कोन कंदो आहे देंगे मंसूबे पाकिस्तान पीपुल्स पार्टी सब मैं नहीं देता पाकिस्तान पीपुल्स पार्टी देती है मैं पीपुल्स पार्टी का नुमाइंदा हूँ मोहम्मद अली खान पीपुल्स पार्टी का नुमाइंदा है ये जो काम कर रही है वो पाकिस्तान पीपुल्स पार्टी कर में 1 का 4 इसके लिए आर्डर दिया सिजावल जिले नौजवान के लोग